इते ही अवां खे हिक ॿी ख़बर ॾियूं त कंदाकोट में गुज़िरियल ॾींहं खां शुरू कयल पुलिस ऐं रेंजर्स जो ॾोहारी ऑपरेशन थियो आहे। अवां खे ॿुधायो त ॾोहारी खाधू गैंग खिलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त कंदाकोट में गुज़िरियल ॾींहं खां शुरू कयल पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो ॾोहारी भयो गैंग खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। अवां खे ॿुधायूं त पुलिस ऐं रेंजर्स जे ऑपरेशन दौरान 3 ॾोहारियुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ज़ख़्मी की गिरफ्तारी लाइ दुरानी महर थाने की हद में सर्च ऑपरेशन जारी है। वही कामयाबी मिलंदी एसएसपी चयो आहे। अवां खे अपडेट कयूं त कंदाकोट में गुज़िरियल ॾींहं खां शुरू कयल पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन हिन वक्त में जारी है। रेंजर्स जो ॾोहारी खाधू भयो गैंग खिलाफ़ ऑपरेशन जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील लाइन ते मौजूद है रशीद सुमरो। जी रशीद, तफ़सील लीजो। जी रशीद, अपडेट कजो। अजमेर कनकोट जे कच्चे जे इलाके दुरानी मार में पुलिस ऐं रेंजर्स जो मुश्तरका कॉम्बिंग ऑपरेशन जेको वो गुज़िरियल ॾींहं खां हुयो, हिन वक़्त बि जेको आहे उहो हलंदड़ आहे। ही ऑपरेशन जेको आहे त खादिम भयो जेको गैंग आहे उन खिलाफ़ ही ऑपरेशन कल खां जेको आहे त शुरू हुयो। इन वक़्त बि जेको आहे ॾोहारी आहे जेके पुलिस आहे उन्हनि में फायरिंग जो जेको आहे सिलसिलो उहो जारी आहे। जॾहिं त एसएसपी रॉयल खोसे जो चवणु आहे त फायरिंग में 3 जेके ॾोहारी आहिनि उहे ज़ख़्मी पूर्ण थिया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾींहं खां वठी करे अञा ताईं कोई बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जेको त ऑपरेशन हिन वक़्त बि कच्चे में जेको आहे त पुलिस ऐं रेंजर्स जे विच में इहो हलंदड़ आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ रशीद सुमरो।